नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में खबर ॾींदा हलूं त बुखारी मोहला वार्ड नंबर 1 में क़दीमी इमाम बारगाह क़रबला चौक ते किचरे जा ढेर लगल, गटर जा ढकण खुलियल, हर तरफ गंदो पानी है। हिते जे रवासिन चयो त असां केतिरा ई भेरा असां म्युनिसिपल इंतजामिया खे चयो है, पर को बि अमल नाहे थियो। हिते जे रवासिन चयो त म्युनिसिपल वारा चवनि था असां वटि मुसलमान मुलाज़िम आहिनि, खुदारा असां जे मोहल्ले मां सफ़ाई कराई वञे, गंदगी हुअण करे निमाज़ ते वञण लाइ गंदे पानी में गुज़रणो पए थो। मुझो नालो गुलमाम सराई आहे ऐं त ठठे जो शहर जो राउको आहियां। ही बुखारी इमाम बारगाह आहे असांजी। मसलो साईं इहो ई आहे, हालत जेका तव्हां ॾिसी आहियो पियो, तव्हांखे जेके भई जेके आहिनि तव्हां माइंदा लिखनि पिया, पढ़नि पिया, ॾिसनि पिया। ईअं इलाही महिल हिते का हींअर जॾहिं को अहिड़ो को ॾींहुं ॾियारो थिए थो त अचनि था, उन खां पोइ त को भंगी बि कोन थो अचे हिते। असां वटि ख़ाली त इमाम बारगाह असांजी सफ़ाई करण जा ॿुहारी आहिनि। हीअ बि हालत करे 7 8 ॾींहं थियो आहे, सॼो ही गंदगी लॻी पई आहे। पर 7 8 ॾींहं हींअर थियनि, हूअं बि साल जा 12 महीना असां वटि इहा ई गंदगी हूंदी आहे। सही म्युनिसिपल कमेटी वारा त हुते वञूं था त चवंदा भंगी ई कोन्हनि। तव्हां इहे ॾिसो पिया गंदगी हाल, असांजो को दफ़रात ॿुधण वारो केरु कोन्हे। म्युनिसिपालिटी वञूं था चवंदा माण्हू कोन्हनि, सफ़ाई वारा सभु मुसलमान आहिनि, पाण कंहिंखे दफ़रात वञी ॾियूं, सभु मुसलमान आहिनि। माण्हू जेके भंगी सां असां कढी छॾियासीं। अवाल जेकी आहे तव्हांजे साम्हूं ई आहे। असांजी मेन मर्कज़ इमाम बारगाह आहे, जिते को हिननि असांखे कॾहिं को अहिड़ी का शइ कोन था ॾियनि, को शइ को ज़रियो ॾियनि था, को असांखे गटर बटर को असांखे साफ़ु कराए ॾियनि। तव्हां पाण ॾिठो आहे केॾो हालत लगी पई है, सफ़ा ढूंढ को लगो पिया किचरो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।